भाग पंजो। लेखक लेखराज हंस। व्याख्या कंदर प्रिंसिपल खुशी मटाई। दरिया शाह में लाल साईं पलेते नूरानी रूप में दर्शन ॾिनो। मिल्क शाह के सपने में पंहिंजे अॻियां दरिया शाह वहंदो ॾिसण में आयो, जंहिंजे ॿीअ भर हिंदू बीठा हुआ। थोड़े ई वक़्त में हिकु नूरानी शिकिल वारो फ़रिश्तो पले ते सवार थी दरिया ते तरंदे ठटे ॾांहुं ईंदो ॾिठाई। ठटे नगर जे ॿाहिरां उहो फ़रिश्तो पले तां लही हिकु अच्छे घोड़े ते सवार थी महल ॾांहुं पियो अचे। घोड़ो धरतीअ खां मथे हवा में पियो हलंदो अचे। फ़रिश्तो घोड़े समेत महल में घिली आयो ऐं हुन खे वारनि खां वठी पियो ॻेले। वारनि खां छिकी अचण सां मिल्क शाह जागी पियो। हुन जो सॼो शरीर थर थर ॾकण लॻो। सोचींदो रहियो त जल्द सुबुह थिए त कंहिंखां हिन सपने जो नतीजो पुछिजे। उहा राति चंड खां हिकु राति पहिरीं हुई। ॿिए ॾींहुं चेटी चंड ॾींहुं सुबुह जो मिल्क बादशाह जेको सपनो ॾिठो हो उन जी ताबीर पुछण लाइ वज़ीर खे सॾायो। वज़ीर बाअदब वरंदी ॾिनी त जापनाह ही आला जाह जे मन जो भरम आहे जो सपनो बणिजी अॻियां आयो आहे। हिननि जी ॻाल्हियूं ॿुधी हुज़ूर खे डप जो पाछो पइजी वियो आहे। होॾां चेटी चंड ॾियारे हिननि दरिया जी पूजा कंदे ॾिठो त साफ़ आकाश में ककर वधण लॻा। दरिया शाह में छोलियूं वधण लॻियूं ऐं आकाश में दुहिल दमामा शुरू थी विया। बिजली जी रंगारंगी लहर चिमकण लॻी। उन्हनि वक़्तु सभिनी ॾिठो त दरिया जे मथाछिरे ते हिकु मथ मथां सवार हिकु नूरानी फ़रिश्तो ईंदो नज़र आयो। संदसि सिर ते जवाहर जड़त छट पहिरियलु हो। उन वक़्तु आकाश मां सचपच गुल वसण लॻा। उहो नूरानी चहिरो ॾिसी हिननि खे ख़ातिर थी त दरिया शाह हर वक़्तु असांजे मदद करण लाइ हाज़िर आहे। हुननि दरिया में अखा विधा, बासूं बासियूं, सेसाऊं विरहायूं ऐं मौज में अची छेॼ हणण लॻा। खाउन इहा ॻाल्हि विसरी वई त सुभाणे वरी मिल्क शाह सां मुंहुं ॾियणो पवंदो। हू हथ जोड़े नूरानी फ़रिश्ते जे अॻियां चवण लॻा, सूरत तुंहिंजीअ जो कयूं कहिड़ीअ रीत बयान। नूर न ॾिठो अहिड़ो रूप को ॿियो महान। ॾिसजी दातर ॾेह में सचपच थो सुबहान। हाणे टेक कमान हिननि जे ख़ुदि हथनि में। अध्याय पूरो थियो। जेको चवंदो झूलेलाल ख़ुशि रहंदो सालो साल।